अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु व यख्शल्लाह व यत्तक़िहि फ़उलाइका हुमुल फ़ाइज़ून। व अक़्समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम लइन अमरतहुम लयख़्रुजुन क़ुल ला तुक़्सिमू ताअतुम मअरूफ़ा इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। क़ुल अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नमा अलैहि मा हुम्मिल व अलैकुम मा हुम्मिलतुम व इन तुतीऊहु तहतदू व मा अलर रसूल इल्लल बलागुल मुबीन। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम व अमिलुस्सालिहाति लयस्तख़्लिफ़न्नहुम फ़िल अर्ज़ कमा इस्तख़्लफ़ल्लज़ीना मिन क़ब्लिहिम व लयुमक्किनन्न लहुम दीनहुमुल्लज़ी इर्तज़ा लहुम वलयुबद्दिलन्नहुम मिन बादि खौफिहिम अमना यअबुदूननी ला युश्रिकून बी शैआ वमन कफर बअद ज़ालिक फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून। वाक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून।
वला तहसबन्न अल्लज़ीना कफ़रू मुअजिज़ीन फ़िल अर्ज़ वमअवाहुमुन नार वलबिअसल मसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लामा खालिद महमूद सुमरो, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। अगरचे बुत हैं जमाअत की आस्तीनों में, अगरचे बुत हैं जमाअत की आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ान ला इलाहा इल्लल्लाह। हम हर दौर में हक बात का इजहार करेंगे, हम हर दौर में हक बात का इजहार करेंगे। मिंबर न मिलेगा तो सरेदार करेंगे। इधर आ सितमगर हुनर आजमाए, इधर आ सितमगर हुनर आजमाए। तू तीर आजमा हम जिगर आजमाए। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। नूरे खुदा है कुफ्र की हरकत पे खंदजन, नूरे खुदा है कुफ्र की हरकत पे खंदजन। फूंकों से ये चिराग बुझाया न जाएगा। इंशाअल्लाह क़यामत जे सुबह ताईं हक़ ऐं सच जा नारा लगदा रहा। नारे तकबीर। शाने मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। जेकॾहिं ज़ालिम समझनि था त असांजे क़त्ल जे करे दीन जो कमु रुकिजी वेंदो त ग़लति था समझनि। मां हिकिड़े खे मारींदा त 1000 पैदा थींदा। इंशाअल्लाह अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने आल बैत, जमीयत उलमा इस्लाम। शायद उन्हनि खे इहा ख़बर न आहे त असांजे अमड़नि असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती जी थञ प्यारी कोन्हे। जेसि ताईं जिया रहूं हक़ ऐं सच जे परचम खे बुलंद कंदा ईंदासीं। हे कंध कपजी त सघनि था पर अल्लाह जे दर खां सवा कंहिं गैर जे दर ते झुकी नथा सघनि। नारे तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। असांखे पक्का त जेकॾहिं हयाती आहे त को मारे नथो सघे।
मौत आ तो को बचाए न थो सके। असा मुशरिक न आहियूं, मुवहिद हूं। जॾहिं असांखे ख़बर आ, पक्का यकीन आ, ईमान आ त हर शइ अकेले अल्लाह जे हथनि में आ, पोइ ॿियनि खां छो डिॼूं? उन खां डिॼंदासीं, उनखे सॾींदासीं, उन जे दर ते झुकंदासीं। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह, जेको अल्लाह ते भरोसो थो करे, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। अहिड़नि वाक्यनि जे करे हे असांखे ड्रेजारनि था, पर अल्लाह जो कसम अहिड़ा वाक्या ॾिसी असांजो ईमान अञा पको थो थिए। बज़ाहिर बचण जी सूरत कान्हे। 8 माण्हुनि जो घेरो, सभिनी खे क्लाशनकोफ ऐं G3, हिक खे LMG, मूं वटि रुगो 2 हथियार बंद, गोलियुनि जो मींहुं वसायो, 2 गोलियूं तिर ते घुसी वयूं जो मुंहिंजे सीट जे पोयां लॻियूं। अल्लाह उन्हनि खे नाकाम कयो। जो पहिरियों हमलो न आहे, टियों चौथों हमलो आ, पर हज़ारे हमला थियनि, जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां ज़िंदगी लिखियल आ ते कुझु नथा करे सघनि। इंशाअल्लाह न दीन खे छॾिबो, न दीनदारनि खे छॾिबो। कुछ भी थी पए, इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं गोडा न खोड़बा। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? बुलंद आवाज़ सां तकबीर। शाने मुस्तफा अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो, जमीयत उलमा इस्लाम। घबराइणो ना है, मोमिन हर हाल में कामयाब। मरे शहीद हो, मारे अगर तो गाजी हो, मरे शहीद हो, मारे अगर तो गाजी हो। ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी। मोमिन नाकाम थींदो ही न है। अल्लाह जो कसम, मोमिन के जेकरे को कंडो लगी पे न, कंडो ऐं तकलीफ ते कंडे जी, त इन जे करे भी अल्लाह इन जा गुनाह बख्शी दो। मोमिन के बुखार थी पे, बुखार थी पे, सख्त बुखार आवे, चारो बुखार में वठजी वियो आ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं के मोमिन के, मर्द के या औरत के बुखार थो थे ऐं उनके बुखार जी सख्त तकलीफ आ, त इन जे बुखार जे करे इन जा गुनाह सड़ंदा आहिनि। अल्लाह जो कसम, मदीने जे मीर फरमायो, जियां लोह कटियल हुजे उनके बाहि जे बट्ठी में विझो, जियां बाहि जी बट्ठी जे करे, उन बाहि जे तेजाबियत जे करे, तपश जे करे उन लोह जी कट लहंदी आ ऐं लोह साफ थींदो आ, त बुखार जी कैफियत जे करे मोमिन जा गुनाह सड़ंदा आहिनि ऐं साफ थी। असांजे अकीदे में, असांजे मजहब में, असांजे दीन में घबराहट आहे ही कान, बुज़दिली आहे ही कान, मायूसी आहे ही कोन। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत खां ना उम्मीद न थियो। असां इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ मेहनत करे रहिया आहियूं ऐं असांखे पक आहे त इंशाअल्लाह हिक न हिक ॾींहुं हिन धरती ते क़ुरान जो कानून नाफ़िज़ थींदो। इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान। मुझा मोहतरम दोस्तों, गॾिजो, मुत्तहिद थियो, पाण में इत्तिहाद इत्तिफाक पैदा कयो। हिक ॿिए सां न विढ़ो, हिक ॿिए खे न मारियो, पंहिंजा अखलाक ठीक कयो, अमेरिका जे मुक़ाबिले जी तैयारी कयो, यहूदिन जे मुक़ाबिले जी तैयारी कयो। हिक ॿिए जा कंध न कपियो। जेकॾहिं तव्हांखे शौक़ अचो तव्हांखे असां ओॾे मोकिलियूं त वञी काफ़रनि खे मारियो, हिक ॿिए खे न मारियो। मोमिन, मोमिन जो भाउ। थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते तव्हां भत बिरादर ख़त्म करे था छॾियो। सक्को भाउ सक्के भाउ जो दुश्मन बणियो बीठो आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मोमिन पंहिंजे भाउ खां, मुसलमान भाउ खां 3 ॾींहनि खां वधीक कावड़ नाहे कंदो। चौथो ॾींहुं थिए त वञी भाउ खे भाकुर पाए, ऐं जेको अगराई कंदो भाकुर पाइण में
क़यामत में इनके अग में मोहम्मद मिठड़े साईं जी शफाअत नसीब थी। असां पंहिंजूं सलाहियतूं ज़ियान करे छॾियूं, कस खाइण सिखो। अज इंसाननि मां इंसानियत छड़ाइजी चुकी आहे, माण्हुनि मां माण्हू को मोकिलाए चुको आहे। अज माण्हू माण्हूअ खे खाए थो। जमियत उलमा इस्लाम जी कोशिश इहा है त कलमे वारा मुत्तहिद ऐं मुत्तफ़िक़ थियनि, पंहिंजी कुव्वत हिक ॿिए जे ख़िलाफ़ इस्तेमाल न कनि। ये असांजी सबा जहिड़ी सिंध जेका कंहिं ज़माने में अमनो अमान जो मरकज़ हुई, अज असांजी सॼी सिंध रत में रेटी आहे। हुकूमत नाले जी का शइ कान्हे। शहरनि वारा परेशान, बहराड़नि वारा परेशान। केतिरा माण्हू रात जो जागी वक्त था गुज़ारनि ऐं असांजा हाकिम पंहिंजे अयाशिन ऐं फहाशिन में पूरा आहिनि। ग़रीब जी कंहिंखे का बि ॻणती कान्हे। अमुन मिलंदो त क़ुरान जे सदके मिलंदो, इंसाफ़ मिलंदो त क़ुरान जे सदके मिलंदो। असां जेकॾहिं आलिमनि सगोरनि जे जमात में शामिल थिया आहियूं त इन जे करे शामिल थिया आहियूं त रब राज़ी थिए। पार्टियूं खोड़ हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिं पार्टी में वणेसि तंहिं में हलियो वञे। पर मां कसम सां चवां थो त ॿी कंहिं पार्टी वारो क़ुरान न खणी सघंदो त मां उन पार्टी में अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वियो हां। को पीपल्स पार्टी जो हुजे कारकुन या जयालो खणंदो क़ुरान त मां पीपल्स पार्टी में इन जे करे वियो हां त मुंहिंजो अल्लाह राज़ी थिए। चवंदो चवंदो को ॻाल्हायो छो नथा? को मुस्लिम लीग वारो क़ुरान खणी चवंदो त मां इन पार्टी में इन जे करे वियो हां त अल्लाह राज़ी थिए? छा इमरान खान जो को कारकुन चई सघंदो त मां इन पार्टी में इन जे करे वियो हां त अल्लाह राज़ी थिए? जेकॾहिं कंहिंखे चवंदे त तोखे चवंदो साईं मौलवी साहब तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे, मिड़ई नौकिरी बोकरी जी लालच आहे, मिड़ई इन जे करे वियो हां मिड़ई कमकार थिए साईं। को रोड ठहे, को रस्तो ठहे, कचो रस्तो आहे, मरी विया आहियूं, का अस्पताल ठहे, को स्कूल ठहे। ग़लति थो चवां मां? पर असांजे टिकड़िन ते क़ुरान रखो। असां क़ुरान खणी चवंदासीं त जमियत उलमा इस्लाम में असां इन जे करे शामिल थिया आहियूं त रब राज़ी थिए। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम। छा तव्हां खे इस्लाम जो कानून खपे थो? तव्हांजी दिल चवे थी त असांजे धरती ते मोहम्मद मीर जो निज़ाम नाफ़िज़ थिए? जिन जी दिल चवे थी पंहिंजा हथ त मथे करो। नारे तकबीर, इस्लामी कानून, इस्लामी कानून, जमियत उलमा इस्लाम, अल्लामा डॉक्टर ख़ालिद मामून सुमरो। मां तव्हां खां पुछां थो, बिलावल भुट्टो जेकॾहिं पाकिस्तान जो बादशाह थिए तो क़ुरान जो कानून कंदो? यार कसम थवाला जो मूंखे सच ॿुधाए। मियां साहब कंदो? इमरान खान कंदो? अब ॻाल्हायो बाबा। ए जेके पार्टियूं खोड़ खोड़ साथियूं पार्टियूं अलाए कहिड़ा कहिड़ा झंडा अथनि, इहे कंदा? यार सिधी ॻाल्हि आहे। तोखे सब्जी खपे त सब्जी वारे दुकान ते तोखे वञणो पवंदो। गोश्त खपे तोखे गोश्त वारे वटि वञणो पवंदो। हाँ साईं, तोखे कपड़ा खपन त कपड़े जे दुकान ते वञणो पवंदो। तोखे बूट वठणो आ बूटन वारे दुकान ते वञणो पवंदो। तोखे सोन जा ज़ेवर ठहराइणा आहिनि तोखे सोनारे वटि वञणो पवंदो। तोखे दवा वठणी आ तोखे मेडिकल स्टोर ते वञणो पवंदो। तू मेडिकल स्टोर ते वञ दवाउन वारे दुकान ते केस कपड़न जो जोड़ो दे। तोंदी चरियो है तुम्हारे घरे आयो बाबा वञ कपड़े वारे वटि। तू सोनारे वटि वञ उनखे जो मूंखे पाव बसरन जो दे। अरे बाबा सब्जी वारे दे वञ न मारे करे दिमाग खराब थी चरियो आ जा। तो कुरान जो कानून आलिम ॾींदा। केर ॾींदा? ॾाढा। इन जे करे त मदीने जे मीर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, तमाम मोहम्मद मीर जा वारिस आलिम आहे। को जो को वाइदो करे त मां आलिमन जी इज्जत कंदुस, मां आलिमन जो एहतराम कंदुस, मां आलिमन जो साथ ॾींदुस। हाणे हुकूमत चाहे थी त मदरसा रहन, ये पाण रहंदा।
वाइस माथो क्या सिर तहां जो छो थो वने। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम तहफ़्फ़ुज़ मसाजिद व मदारिस, तहफ़्फ़ुज़ मसाजिद व मदारिस। मदरसन के रहण वारा पाण रहंदा ॾाढियां जो इंशाअल्लाह। ए मस्जिदूं भी क़यामत ताईं बाक़ी रहंदियूं त मदरसा भी क़यामत ताईं बाक़ी रहंदा इंशाअल्लाह, अल्लाह जे हुक्म सां इंशाअल्लाह। इन्हनि जो मतलब है त बच्चा कुरान न पढ़न। अवा कुरान स्कूलन में पढ़ाईंदा आहिनि मास्तर कन मदरसन में पढ़ाईंदा आहिनि आलिम सगोरा। हदीस पाक स्कूलन में मास्तर पढ़ाईंदा आहिनि या मदरसन में आलिम पढ़ाईंदा आहिनि। मदरसा बंद थियन माना असांजा बच्चा कुरान न पढ़न हदीस न पढ़न नथो थी सके। पंहिंजा अक़ीदा भी ठीक कयो, पंहिंजा अमल भी ठीक कयो, नफ़रतूं घटायो, मोहब्बतूं वधायो। गोठ गोठ में झेड़ो आ, शहर शहर में झेड़ो आ, वस्ती वस्ती में झेड़ो आ, वाहण वाहण में झेड़ो आ। मां तहांखे अल्लाह जे पाक नालन जो वास्तो थो ॾियां त झेड़ा ख़त्म कयो, मोहब्बतूं विहायो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? 4 कम कयो त मां सां गॾु जन्नत में हूंदो, कंदव इंशाअल्लाह। बिनी जहानन जे सरदार फरमायो अफ़शुस सलाम व अतइमुत तआम वसिलुल अरहाम वसल्लु बिल्लैलि वन्नासु नियाम। जेके मोहब्बत सां वेठा आहिनि सुभान अल्लाह मोहब्बत सां चवनि। हे नबी जन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर नबी जन जो अफसर, शाफे महशर साक़िए कौसर, बुलंदो बाला कदर रहमत जो समंदर, मदीने जो अमीर थो फरमाए 4 कम कंदऊ त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदऊ। अफ़शुस सलाम व अतइमुत ताम वसिलुल अरहाम वसल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम। हुज़ूर साईं फरमायो हिक ॿिए सां मिलो त हिक ॿिए खे अस्सलाम अलैकुम चवंदा कयो। छा चवंदव ॾाढिया? छा चवंदव बुलंद आवाज़ सां? सलाम ही मटिजी विया आहिनि। अल्लाह गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाइट। ये कॉलेजन वारनि जा सलाम, ये यूनिवर्सिटी वारनि जा, ॿाहिराड़नि वारनि जा या अली मदद, हक पीर मौला अली मदद। इन चरे के खबर ही कान्हे तो सोहणे अली जो सलाम भी अस्सलाम अलैकुम, मदीने जे मीर जो सलाम भी अस्सलाम अलैकुम। चो अस्सलाम अलैकुम ॾाढिया चो। मदीने जे मीर जो सलाम ॿुधण तो चाहिए लफ़्ज़ तुंहिंजा। मदीने जे मीर जो सलाम, हजरत अबू बकर जो सलाम, हजरत उमर जो सलाम, हजरत उस्मान जो सलाम, हजरत अली जो सलाम, सोहणे हसन जो सलाम, सोहणे हुसैन जो सलाम, हजरत बिलाल जो सलाम, आले मोहम्मद जो सलाम, अहल बैत मोहम्मद जो सलाम, असहाब मोहम्मद जो सलाम। एक ॿिए सां मिलो त छा चवंदव? घर वञो त घर वारनि खे बि सलाम चवंदा कयो। ईअं बस घर में दाख़िल था थियो, फलाणे जी मां बस बाठो हथ में थी झट झटां लगी पई आ। माण्हुनि तो के कयो ॿाहिर परेशान त वरी वेचारी मरी वई तो वारी ज़ाल सॼी बाहि उन ते वरो मुड़स माण्हू आ तूं न। वली नफ्सिका अलैका हक़्क़ुन वली ज़ौजिका अलैका हक़्क़। मदीने जे साईं तो के तुंहिंजे ज़ाल जी पारत कई आ। ये बीमारियूं आम है ना असां वटि, खुदा जो कसम। मानी पचाई थी अंधी ही सा कच्ची आ मानी सड़ी वई। ये कपड़ा धोता थी, ये इस्त्री गई थी, ये बोर्ड रथो थी, एनो लूण एना मिर्च मोत बरफ तू पाण कंदो कर न घर जो कम।
हाँ मानी भी पाना पचाए, बोड़ भी पाना रद्द, बुआरी बुआरी भी पाना दे, काकुस भी पाना धो, ये खिलो लटा पजा पाना धोईंदा क्यों, स्त्री पाना कंदा क्यों। कसम खणींदो चवां त तो वारी ज़ाल जे करे तो के मानी पचाए थी दे, बुधो 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 मत बुधो कंभू हा न, तो वारी ज़ाल जे करे तो के मानी पचाए थी दे, बोड़ रधे थी दे, तुझे घर जी सफाई थी करे, तुझा कपड़ा धोई थी, इस्त्री करी थी दे, तुझा बार पाले थी, तो वारी ज़ाल जो तोते थोरो आ, तुझो हक कोन थस। मां जे करे माइन जे हकन ते ॻाल्हायां तो सुबह को घर में मानी भी न मिलंदी। मौलवी चपता चटन ना हक करे छड़ियो तूं रोज साईं, घर चौथा फिटन इन जे करे तूं जुल्म थो करे। 500 रुपया दई तूं हक महर 500 रुपया दई जण जण नौकरियाणी लिखराए वठी आयो, एडो मोतबरा तूं पाण के ट्रेटरूम ट्रेट्रक्स केटी 4000 डबल घोड़ा बोस की कांबू खान जो पुट्रा ज़ाल के बाफ्तो भी कोने, पाण वेठो आ होटलन ते तिक्का छिक्का रोस्ट मुर्गी कढ़ाई बोतलूं दूध पत्ती चाय, ज़ाल के लसी चुको भी कोने, कुट में क़यामत में कुट में मोचड़ा खाईने सुधुर। 90 सैकड़ों मुसलमान ज़ालुन ते जुल्म था कर, अल्लाह जो कसम खणी तो चवा तो के प्यार करणो आ त ज़ाल सां कर, सभागा बाहर तो जाठा हण दो वते, ये ज़ाल तो के वणे ही कान थी। मां सदके वञा मदीने जे साईं ता, गाली थोड़ी दुखेड़ियूं थी वयूं आहिनि पर खुखंदी हूंदव। मदीने जे साईं पंहिंजी बीबी अम्मा आयशा साईं खे फरमायो, ॾाढो तो जो सुभान अल्लाह, आयशा अम्मा के पानी त दे। अम्मा आयशा साईं थाम में साईं फरमाया, आयशा अग में तू पी बचाए दे त बाकी पानी मां मोहम्मद पिया। मां सदके वञा मदीने जे साईं ता, ज़ाल सां मुस्तफा सेखारिया, ज़ाल सां मोहब्बत जो हुक्म अल्लाह जे महबूब ॾिनो आ। हमारे ख्याल कर। अम्मा आयशा साईं फरमायो क़िबला अग में तहां पियो त मां तव्हां जी ओभर पिया। हुजूर फरमाया अग में तू पी त पोइ मां पिया। अम्मा आयशा साईं अर्ज़ कयो क़िबला मेहरबानी क्यों ना अग में तहां पियो त पोइ मां पिया। साईं फरमायो आयशा मुझो हुक्म आ अग में तू पी। अम्मा आयशा पानी पीण शुरू कयो। साईं फरमायो सब न पी जाए, मुझे ला बच्चा है जाए, मुझे ला बच्चा है जाए। अम्मा आयशा पानी बचाए दिनो, एरे मारे तक त सही। साईं पानी जो थां वरतो। साईं फरमाया आयशा माखे बुधाए तू चप काथे रखया हा, मां मोहम्मद करीम भी पंहिंजा चप उते रख। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा, अज़मते मुस्तफा, नारे तकबीर। हुजूर फरमायो माखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हां सुबुह लाकू वेठा हो, थकी पिया आहियो न? हाँ जेके सफ़ा थकी पिया आहिनि पंहिंजा 2 हथ मथे खणनि। हे ॾिसो पर जेके थकल न आहिनि भला उहे 2 हथ मथे खणनि। शेर ॿुधायो। नारे तकबीर। शेर वेर न ॿुधाई, हे गड़बड़ थो करे सफ़ा। न मां तकरीर बंद करे हली मूंखे ॻाल्हाइण छॾियो। हाँ नारा खोड़ लगी विया आहिनि। मां कुछ ॻाल्हियूं सम्झाइण थो चाहियां। मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम खे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। जिन जो प्यारा मदीने जे मीर सां रुगो रुगो उहे जिन जो प्यारा मदीने जे साईं सां। मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम खे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। हुजूर फरमायो खुशबू मां मोहम्मद करीम खे ॾाढी वणंदी आ।
हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम के पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं हुजूर फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठारा हुजूर के खुशबू ॾाढी वणंदी हुई पर पाक मोहम्मद अमीर जे बदन मुबारक में कुदरती खुशबू भी हूंदी हुई मदीने जो साईं ॻाल्हाईंदो हो त मुंहिंजे साईं जे वात मुबारक मां खुशबू निकिरंदी हुई मदीने जो मीर कंहिं घिटीअ सां लंघंदो हो त घिटी खुशबूदार बणजी वेंदी हुई इएं मालूम थींदो हो ॼण को हुन घिटीअ सां अतर जो छिमकार करे वियो हुजे मदीने जे साईं के पघर मुबारक निकिरंदो हो त उहो बि मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार हूंदो हो इंज करे अल्लाह जे बाने चो सीप से मोती पत्थर से नगीना निकला सीप से मोती पत्थर से नगीना निकला और इत्र से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला साईं जन फरमायो मां के खुशबू ॾाढी वणंदी आहे मां मोहम्मद करीम के पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं हुजूर के पंहिंजूं बीबियूं वणंदियूं तव्हांखे परायूं ज़ालूं थियूं वणनि तव्हांजूं नथियूं वणनि तारा फोटारियूं वठो ॿियनि जूं ज़ालूं थो ॾिसी हा हा तौबा कर इस्तग़फार कर हुजूर फरमायो जेको बदनज़री थो करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह इन जे अखियुनि में सीहो विझंदो बदतरीन जुर्म आई हो साईं फरमायो आयशा पानी पी बचाए मांखे दे अम्मा आयशा पानी दिनो साईं फरमाया आयशा ॿुधाए तू पंहिंजा चप काथे रखिया आहिनि मां मोहम्मद करीम भी पंहिंजा चप उते रखंदुमि हुजूर पंहिंजे बीबियुनि सां प्यार सेखारियो साईं पंहिंजे घर में घर जे भातियाणनि खे कमकार में मदद ॾींदा साईं कॾहिं कॾहिं पंहिंजे घर जी बकरी पाण ॾोहंदा अल्लाह जो कसम साईं कॾहिं कॾहिं मानी पचराइण में भी घर जे भातियुनि जी मदद कंदा अम्मा आयशा साईं अम्मा फातिमा साईं थी फरमाए हिकॾहिं साईं जन मां सां मिलण आया मां मानी पी पचायां मां चुल्ह ते वेठी हुयमि मुंहिंजो बाबो मां सां गॾु चुल्ह ते वेही रहियो मां बाबे साईं खे चुम बाबा तव्हां खट ते वेहो बस ॿ टे डगड़ियूं मां पचाए अचां थी साईं फरमाए न फातिमा मुंहिंजी दिलि थी चए मां तोसां वेहां अम्मा फातिमा साईं थी फरमाए मां मानी पचायां पई साईं मूंखे चयो मुंहिंजे बाबे मूंखे चयो फातिमा हिकड़ी डगड़ी मां भी पचायां मां चुम बाबा तव्हां तकलीफ़ न कयो बाबा मां पचायां थी बाबे चयो मुंहिंजी दिलि थी चए मां चुम बाबा तव्हां तकलीफ़ न कयो बाबा ॿ टे डगड़ियूं मां कढी थी वठां बाबे ज़ोरी अटो खियो मुंहिंजे बाबे काइनात जे सरदार डगड़ी थपी ऐं साईं तनूर में हई मां तड़ तकड़ में जल्दी करे डगड़ियूं हणंदी वियसि त बाबा साईं वधीक तकलीफ़ न करे डगड़ियूं सभु पची वयूं मां ॾिठुमि त जेका डगड़ी बाबा साईं थपी उहा न पई पचे खोड़ देर गुज़री वई सभु मानियूं पची वयूं उहा डगड़ी उहा कच्ची पई आहे पचे ई नथी अम्मा फातिमा साईं थी फरमाए मां बाबे साईं के चुम बाबा मां जेके डगड़ियूं थपियूं सभु पची वयूं जेका तहां डगड़ी थपी उहा नथी पचे ख़बर थी मदीने जे साईं छा फरमायो सुभान अल्लाह चओ त मां ॻाल्हायां जड़े अम्मा फातिमा साईं चो बाबा मुंहिंजूं डगड़ियूं त सभु पची वयूं बाबा जेका डगड़ी तहां थपी नथी पचे अम्मा फातिमा चयो मुझे बाबे चो फातिमा उन अटे ते बाह काॾहों असर कंदी जंहिंते मोहम्मद मीर जा हथ लगा हुजन ॾाढा त चओ सुभान अल्लाह उन अबू बकर ते बाह काॾहों असर कंदी जंहिंजे छोलीअ में मोहम्मद मीर आराम कयो हुजे नारे तकबीर
शान सिद्दीक अकबर उन उमर ते बाह काढो असर कंदी जे लाए मदीने जे साईं काबे जो खिलाफ पकड़े अल्लाह खां दुआ पूरी हो जा गाड़ियां तो चो सुभान अल्लाह उन उस्मान ते जहन्नम जी बाह काढो असर कंदी जै उस्मान के उन जे जिंदगी में मदीने जे मीर 8 दफा जन्नत की खुशखबरी ॿुधाई हो जा आए को सुभान अल्लाह चवण वारो अल्लाह अकबर मदीने जे मीर फरमायो मांखे दुनिया जे जहान में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि फरमायो मांखे खुशबू ॾाढी वणंदी आहे मांखे पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं हुजूर फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठार आहे निमाज़ सां साईं जन जी एडी मोहब्बत हुई जो आखिरी लफ्ज़ जेके मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मां निकता हा वफ़ात वारे वक्त में हुजूर साईं जे पाक ज़ुबान मां निकतल आखिरी लफ्ज़ हदीसन जे किताबनि में लिखिया पिया थी मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मां निकतल आखिरी लफ्ज़ है अस्सला 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 वमा मलकत ऐमानुकुम ओ कलमे वारो नमाज न छड़जो नमाज न छड़जो नमाज न छड़जो नमाज जी मां मोहम्मद करीम तहां के पारत हो क्या ऐ पंजन नौकरन चाकरन ते भी जुल्म न कजो मां तमां जे नौकरन चाकरन जी भी तहां के पारत हो थोरन गालन ते मानू पंजन ज़ेर दस्तन ते जुल्म था कन नाहक था एकड़ो हमरा पंज नौकर के मारे पियो अल्लाह वारो गुजरियो उन मंजर डिठो अल्लाह वारे उनके चो अबा बख्शिश माफ करे यार गलतियों इंसानन का थींदियूं आहिनि की घणा दफा बख्शांस रोज तो गलतियों करे निभागो आ चंडरो घणा दफा बख्शांस खबर तो उन अल्लाह वारे अजीब जुमलो छो जेकरे तुझो तवज्जो मारे आहे यो जुमलो पंहिंजे दिल जे फरही ते लिख जाए जने बुजुर्ग उनके जो पुट माफ करे बख्शेस यार गलतियों इंसानन का थींदियूं तो उन हमरा जो सिंह घणा दफा बख्शांस रोज तो गलतियों करे निभागो आ चंडरो आ उन बुजुर्ग अजीब जुमलो छो उन बुजुर्ग उनके चो अल्लाह जा बाना एतरा दफा बख्शेस जेतरा दफा तुझी दिल थी चवे त अल्लाह तुझा गुनाह बख्शे एतरा दफा बख्शेस जेतरा दफा तुझी दिल थी चवे त अल्लाह तुझा गुनाह बख्शे अजो असां ॿियनि जा ऐब उघाड़ींदा आहियूं फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो पंहिंजा ऐब नज़र न आहिनि ईंदा ॿियनि जा ऐब ढक त क़यामत में अल्लाह तोखे ढके हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको ॿिए जा ऐब ढकींदो अल्लाह उनखे ढकींदो पंहिंजा अखलाक ठीक क्या रुगो कलमो पढ़ण काफी ना है सोना अखलाक भी जरूरी है नेक अमल भी जरूरी है अल्लाह है अल्लाह जे हुक्मन जी ताबेदारी भी जरूरी है हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मांखे 3 शयूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि मांखे खुशबू ॾाढी प्यारी आहे मांखे पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि ऐं सय्यद कायनात फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जो ठार आहे सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पसंदि जूं ये 3 शयूं बयान फरमायूं सोनो सिद्दीक़ अकबर उथी बीठो चवण लॻो सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूब तमां सच चयो पर मां अबू बकर खे भी 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि इजाजत हुजे त मां भी पंहिंजी पसंदि जूं 3 शयूं अर्ज़ कयां साजन फरमायो ॿुधाए अबू बकर तोखे कहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि सोहणे सिद्दीक़ अकबर फरमायो अन्नज़्रु इला वजह रसूलिल्लाह इल्फाक माली अला रसूलिल्लाह अन तकून बिनती तहत रसूलिल्लाह मां सदके वञा सोहणे सिद्दीक़ अकबर ता हजरत अबू बकर तो जैसाई पहरी शय मां के इहा वणंदी आ अखियूं मुंहिंजूं हुजन पर चेहरो पाक तव्हांजो साईं मां तव्हांजो दीदार कंदो हां मुंहिंजा ओलाई लही वेंदा आहिनि थकई लही वेंदा आहिनि
पहरी शय मांखे या प्यारी आ अखियूं मुंहिंजूं हुजनि ओ मिठड़ा मुहम्मद करीम चेहरो पाक तव्हां जो हुजे ॿी शय या प्यारी आ माल मुंहिंजो हुजे हथ तव्हां जा हुजनि मां कमाईंदो वञा तव्हां लुटींदा वञो खर्चींदा वञो मां जो हियां ठरदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह यो सिद्दीक़ अकबर हो ना जॾहिं हुजूर साईं हिक मौके ते चंदे जी अपील कई सभई सहाबी पंहिंजे वसाहर चंदो खणी आया पाक मोहम्मद अमीर जे कदमनि जे साम्हूं अंबार थी विया हज़रत उमर साईं अधु मिल्कियत पंहिंजी अल्लाह जे नाले ते पेश कई ऐं हज़रत उमर जो ख्याल हो अॼु मां अबू बकर खे गोए मारे वेंदुमि पर जॾहिं पोढ़ो अबू बकर आयो ॾंढ कुल्हे ते हस खणी करे साईं जन जे साम्हूं रखियईं साईं हज़रत सिद्दीक़ अकबर खां पुछा कई अबू बकर अल्लाह जे नाले ते छा खणी आयो आ घर जे भातिन जे लाइ छा छॾे आयो आ हज़रत सिद्दीक़ अकबर फरमायो साईं तहां जो हुकुम थे उन खां पोइ भी कुछ छॾे अचां पोइ मां अबू बकर के हैफ न हुजे साईं बुहारो ॾेई आयो आहियां न सुई छॾी थम न सॻो छॾियो थम जेको कुछ नज़र आयो क़िबला तव्हांजे कदमनि जे साम्हूं रखियो थम हुजूर फरमायो अबू बकर बच्चन जो भी त हक़ आ हज़रत अबू बकर फरमायो क़िबला सच था चओ पर बच्चन जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो काफ़ी आ सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया आवाज न थो अचे तव्हांजो सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया कि बहरे दीन बेधड़क सबने माल उजर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ तला के धर दिया हज़रत अबू बकर फरमायो साईं माखे भी दुनिया जे जहान में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अन-नज़रु इला वजहि रसूलिल्लाह इन्फाक़ु माली अला रसूलिल्लाह अन तकून बिनती तहत रसूलिल्लाह पहिरीं शइ अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो पाक तव्हां जो हुजे ॿी शइ माल मुंहिंजो हुजे हथ तव्हां जा हुजनि टी शइ आयशा न्याणी मुंहिंजी हुजे पर राणी तव्हांजी हुजे जॾहिं हज़रत सिद्दीक़ अकबर पंहिंजे पसंद जूं शयूं ॿुधाए पूरियूं कयूं हज़रत उमर उथी बीठो हज़रत उमर अर्ज़ कयो साईं तव्हां भी सच चयो अबू बकर भी सच चयो साईं मांखे भी टे शयूं वणंदियूं आहिनि इजाजत हुजे त मां भी अर्ज़ कयां साईं फरमायो उमर तूं भी ॿुधा हज़रत उमर फरमायो अल अम्रु बिल मारूफ वन्नहयु अनिल मुनकर वस्सौबुल खलिक पहिरीं शइ आहे मां माण्हुनि खे चङाइनि जो हुकुम कयां तबलीग वारा भी भलो कम था कनि भाइर आहिनि दोस्त आहिनि असांजा ॾाढा चङा माण्हू आहिनि तबलीगी जमात जा साथी पर ये लेकिन जो हुकुम न आहिनि कंदा अर्ज़ कंदा आहिनि इलाज कंदा आहिनि ऐं हज़रत उमर छा थो चए लेकिन जो हुकुम क्या हुकुम डंडे सां थींदो न त इलाज है न बाबा इलाजन जो सवाब है हुकुम तॾहिं थींदो जॾहिं हुकूमत आलिमन जी अचे पोइ को मस्ती करे त ॾिसूं हज़रत उमर छा चओ मां लेकिन जो मरी वियो सफ़ा ॾाढा हज़रत उमर थो चए साईं अल अम्रु बिल मारूफ मानुन के नेकिन जो हुकुम कयां वन्नहयु अनिल मुनकर मानुन के बुराइन खां रोकियां अमर भी ताकत सां थींदो आ नहीं भी ताकत सां थींदी आ यो तॾहिं थींदो जॾहिं इस्लाम जी हुकूमत हुजे मां सदके वञा अमीर उमर जे लफ्ज़न तां हज़रत अमीर उमर तो फरमाए साईं नेकिन जो हुकुम कयां पहिरीं शइ बुराइन खां रोकियां ॿी शइ वसौबुल खल्क मां चतिन है ल कपड़ा पाया जी को गरीब मुंहिंजा उच्चा कपड़ा ॾिसी उन जे दिल मां का हसरत जी आह न निकिरे उहो अमीर उमर जंहिंजो नालो ॿुधी
दुनिया जा बादशाह भी लर्जी वींदा हा जंहिंखे रस्ते ते ईंदो ॾिसी शैतान रस्तो छॾे वींदो हो। अल्लाह जे ज़ात जो कसम न अमीर उमर जे कमीस ते 14 चतियूं लगला हो। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। जड़े हजरत अमीर उमर पंहिंजे पसंद जूं ॻाल्हियूं ॿुधायूं हजरत उस्मान उथी बीठो चवण लॻो साईं तव्हां बि सच चओ, अबू बकर बि सच चओ, उमर बि सच चओ, पर मूंखे बि 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, इजाज़त हुजे क़िबला मां बि अर्ज़ कयां। साईं फरमायो उस्मान तूं बि पंहिंजे पसंद जूं शयूं ॿुधा। हजरत उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु थो फरमाए इतामुल जियान। दिल सां चाहिए सुभान अल्लाह। हजरत उस्मान तो फरमाए इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। साईं बुखायलन के मानी खाराया से मां के ॾाढी खुशी थींदी आहे जॾहिं मां कंहिं बुखायल माण्हूअ खे मानी खाराईंदो आहियां। तव्हां ड्रावलनि खे ड्रावा कराईंदा आहियो। बोतार जी दावत आहे, खान जी दावत आहे, साहब जी दावत आहे, सरदार जी दावत, कॾहिं ग़रीब जी दावत बि त कर। कम इहा ईंदई अल्लाह जो कसम वो पैसा हराम थो करे। हजरत उस्मान तो फरमाए से 3 शयूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि, इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। अवे तव्हां सभु हेॾे छा ख़ैर था इनकलाब अची विया त क्यों मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, वाइस ॿुधण आया आहिनि, तव्हांखे भला का तकलीफ़ आहे? माना पुलिस वारा न ॿुधनि, मुस्लमान ॿाहिरि न आहिनि असांजा। ए मारे ख्याल कयो। हजरत उस्मान तो फरमाए से मांखे भी 3 शयूं प्यारियूं आहिनि, इतामुल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। सुभान अल्लाह चओ त माना क्या साईं मांखे पहिरीं शइ वणंदी आहे त मां बुखायलनि खे मानी खारायां। ॿी शइ प्यारी आहे मां उघाड़नि खे कपड़ा पारायां। साईं 3 शइ प्यारी आहे त मुंहिंजे ज़ुबान ते ॿियो कुझु न हुजे, रुगो रब जो कुरान पियो पढ़ां। अल्लाह जो कसम हजरत उस्मान एडो वडो कुरान जो आशिक हो जो सोमानी जी नमाज का पो घणो करे हजरत उस्मान मस्जिद नबवी में नफिल शुरू करे कुरान जी तिलावत कंदो हो। सजी रात बीठो हुंदो हो ऐं हिकड़ी रकात में कुरान जा 83 पारा मुकम्मल कंदो। हजरत उस्मान या गाल पूरी कई, सोनो अली उठी बीठो चवण लॻो साईं तव्हां भी सच चओ, अबू बकर भी सच चओ, उमर भी सच चओ, उस्मान भी सच चओ, पर मां अली खे भी 3 शयूं प्यारियूं आहिनि, इजाज़त हुजे त मां अर्ज़ कयां। साईं फरमायो अली तूं भी पंहिंजे पसंद जूं शयूं ॿुधा। हजरत अली फरमायो इकरामुज़ ज़ईफ़ वस्सौबु बिस्सैफ़ वज़्ज़रबु बिस्सैफ़। सदके वञा सोनो अली तो फरमाए मेहमाननि जी ख़िदमत कयां। साईं मां वटि मेहमान ईंदो आहे त मुंहिंजो हियां ठरी पवंदो आहे। साईं मेहमाननि जी ख़िदमत कयां मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। पहिरीं शइ आहे प्यारी आहे त मां मेहमाननि जी ख़िदमत कयां। ॿी शइ इहा प्यारी आहे, मारे तवज्जो कर, ॿी शइ इहा प्यारी आहे क़िबला गर्मी जी मौसम हुजे, वॾो ॾिहाड़ो हुजे, शिद्दत जी गर्मी हुजे, पर अलीअ खे रोज़ो हुजे। साईं जॾहिं सख़्त गर्मी में मुंहिंजो गलो ख़ुश्क थी वेंदो आहे, ज़बान सुकी वेंदी आहे, मूंखे रोज़े मां ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाणे त हेतिरी बंदा सियारे में भी रोज़ो कोन था रखनि। अजीब माण्हू आहिनि जेको नमाज पढ़े, रोज़ो रखे, हज करे, ज़िक्र करे, तिलावत करे, दाढ़ी रखे, पटको पाए, ची कटड़ू आ मुलड़ू वहाबी फिरियल जेको न नमाज पढ़े, न रोज़ा रखे, न हज करे, न ज़िक्र करे, न तिलावत करे, न दाढ़ी रखे, न पटको। हेतिरी बंदो कुरान
जेका मुझी अम्मड़ मुझी भेण मुझी न्याणी निमाज पढ़े रोजा रखे हज करे जिक्र करे तिलावत करे पर्दो करे धारियन जो मुंह न अचे ची मुलियाणी आ मुलियाणी ऐं जेका भटारी रोजानो टे पाव मेकअप जा करे रोड कछींदी होती कोरोन मोमनियाणी आ सदके वना तुझे मुहांडरन ता सोनो अली तो फरमाए मां के टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हिन चई दे सुभान अल्लाह ॾाढिया 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 दिल सां सोनो अली तो फरमाए मां के टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हिन इकराम ज़ईफ वस्सौम बिस्सैफ वज़र्ब बिस्सैफ मां सदके वञा मुर्शिद अलियता सोनो अली तो फरमाए पहिरीं शइ इहा प्यारी आ मां मेहमाननि जी ख़िदमत कयां ॿी शइ इहा प्यारी आ सख़्त गर्मी में रोज़ा रखां साईं टीं शइ इहा प्यारी आ तलवार मां अलीअ जी हुजे मरी वञे सफ़ा मरी वञे न साईं टीं शइ इहा प्यारी आ तलवार मां अली जी हुजे कंध तुंहिंजे दुश्मननि जो हुजे लापारो कंदो अचान ॾाढा चओ न सुभान अल्लाह आ मुझे सोने अली जी दिलेरी तमा सदके वञा मुझो अकीदो अगर मुझो मुर्शिद अली पांजी तलवार जुल्फकार हाथ में खणी मगरिब खां निकरे मशरिक ताई काफरन जो लाबारो कंदो हले के मां जे पुट के ताकत ना है जो मुझे मुर्शिद अली जे तलवार के रोके सके हजरत अली पांजे पसंद जो शयूं पूरियूं कयूं जिब्रील आयो चेतो साईं तहां भी वाह जूं गालियूं चयूं तहां जे यारन भी वाह जूं गालियूं बुधायूं पर से इजाजत दियो त इन कचहरी में मां भी शामिल थियां मां के भी टे गालियूं ॾाढियूं वणंदियूं हिन सोहणे अरबी फरमायो जिब्रील तूं भी बुधा हजरत जिब्रील चो से पहिरीं ॻाल्हि तिहा वणंदी आ त तहां वटि बार बार अचां छो त नबियन वटि वही जिब्रील खणी ईंदो हो न साईं पहिरीं शइ प्यारी आ तहां वटि बार बार अचां ॿी शइ इहा प्यारी आ जंहिंखां रस्तो भुलिजी वञे मां उनखे रस्तो ॾेखारियां ऐं साईं टीं शइ इहा प्यारी आ जंहिं वटि वॾो ॿार हुजे गंढ खणी न सघे मां सामान खणी दर ते पहुचाए हज़रत जिब्रील मोटी वियो फौरन मोटी आयो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह मुझे साईं फरमायो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह साईं अल्लाह के भी ये कचहरी ॾाढी वणी वई आ ॾाढा चओ न सुभान अल्लाह हजरत जिब्रील तो चए साईं रब करीम भी हिन कचहरी में शामिल थियण थो चाहे रब तो फरमाए मां अल्लाह के भी पंहिंजन बानन जूं टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि खबर थी हजरत जिब्रील अच्छा फरमायो हजरत जिब्रील तो चए सही मुझे रब मांखे मोकलियो आ त मां रब जे पसंद जूं शयूं तहां के बुधायां हुजूर फरमाया बुधाए जिब्रील त मुझे रब करीम के कहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि हजरत जिब्रील तो चए सही अल्लाह साईं तो फरमाए जिक्र करण वारी ज़बान मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ ॾाढा त चओ सुभान अल्लाह जिक्र करण वारी जुबान मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ शुक्र करण वारी दिल मां अल्लाह के ॾाढी वणंदी आ ऐं तकलीफ़ुनि के बर्दाश्त करण वारो बदन मां अल्लाह के ॾाढो वणंदो आ मां मोटी अचा मां हदीस पढ़ी हम मदीने जे मीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां सां गॾु हूंदौ अफ़शु सलाम खत्म तो क्या वायदो तो क्या खत्म तो क्या आने बस हदीस जी माना करे खत्म तो क्या दुआ थो घुरा ए पछाड़ी में बेवफाई चंगी ना है लाडिया तो जो सुभान अल्लाह मदीने जमीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां सा हेरे मारे ख्याल कर मदीने जमीर फरमायो चार कम कंदौ त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदौ अफ़शु सलाम व अतइमु ताम वसिलुल अरहाम व सल्लू बिल लैलि वन नास नियाम कंदौ इंशाअल्लाह इरादो तो क्यों इरादो तो क्यों ॾाढा इंशाअल्लाह तो चो मदीने जमीर फरमायो पहिरियों कम है कजो हिक ॿिए सां मिलो त अस्सलाम वालेकुम चइजो छा चवंदो
मोमिनन जो सलाम अस्सलाम वालेकुम, मुसलमानन जो सलाम अस्सलाम वालेकुम, हुजूर जो उम्मत जो सलाम अस्सलाम वालेकुम। अल्लाह जो कसम जने हुजूर जा प्यारा फरमा बरदार गुलाम क़यामत जे दिहाड़े जन्नत जे दरवाजे ते बीहंदा त जन्नत जे दरवाजन मां भी उनन के अस्सलाम वालेकुम जो सदाऊं थींदियूं। कुरान थो आवाज़ो दे यदखुलून अलैहिम मिन कुल्लि बाबिन सलामुन अलैकुम बिमा सबरतुम। अल्लाहु अकबर कबीरा। अस्सलाम वालेकुम जी माना भी समझ। ये जबरदस्त गाल थो बुधायो, जबरदस्त गाल थो बुधायो। अस्सलाम वालेकुम जो फलसफो समझ। अस्सलाम वालेकुम जने हिकड़ो मुसलमान बेखे तो चए अस्सलाम वालेकुम, सलाम माना सलामती, सलाम माना सलामती। जने हिकड़ो मुसलमान बेखे तो चए अस्सलाम वालेकुम जण चवेस तो मां कोंट्रिजु न मां तुझो मंदो न आहियां, मां तोखे तकलीफ़ न पहुचंदी, मां तुझे लाइ सलामतीअ जो पैगाम खणी आयो हां, मां तुझो भाउ हां, मां तकलीफ़ तोखे न पहुचंदी, मां कोंट्रिजु न मां भाउ न कर। वरी बियो मुसलमान तो चस वालेकुम सलाम। ओ मुजादा जेकरे तू खैर वारो हां त मां भी खैर वारो हां, मामो भी तो के तकलीफ न पहुंचंदी। ओ कलमे वारा अल्लाह जे 99 नालन मां, अल्लाह जे 99 नालन मां हिकड़ो नालो सलाम भी आ। अल्लाह जे 99 नालन मां हिकड़ो नालो सलाम भी आ। जड़े तू मुसलमान भाग चवे थो अस्सलाम वालेकुम, जड़ तू अल्लाह जे नाले जो कसम खणी थो चवे पंजे भाव के मामा भाव न कर, मामो तो के तकलीफ न पहुंचंदी, मामो तो के नुकसान न पहुंचंदो, मां अल्लाह जो कसम खणी थो चवा त मां तुझे खैर वारो हां। अल्लाहु अकबर। यो फलसफा सलाम जो मदीने जमीर फरमायो अफशु सलाम व अतइमुत ताम। एक बे सां मिलो त अस्सलाम अलैकुम चओ, गरीबन के मानी खारायो, मिस्कीनन जी खिदमत कयो, यतीमन जी खिदमत कयो, बेवा औरतुन जी खिदमत कयो, गरीबन के मानी खारायो। अतिमुत ताम वसिलुल अरहाम। लफ्ज़न जी माना या है सिलुल अरहाम, माना मिटन माइटन सां मिटियूं छिनो न। मदीने जो मीर तोखे वसीयत थो करे मिटन माइटन सां मिटियूं छिन न मिटियूं गंढे। सिलुल अरहाम जी माना या है, पर हिकड़े बुजुर्ग इन जो तर्जुमो मजेदार लिखियो अफशु सलाम व अतइमुत ताम वसिलुल अरहाम। हिकड़े बुजुर्ग सिलुल अरहाम जो तर्जुमो मजेदार लिखियो, उन माना हीअं लिखी त जेको तोखों ट्रोड़े तू उन सां भी गंढे। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। मदीने जमीर फरमाओ चोर कम कंदे त जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदे। हिकु अस्सलाम वालेकुम खे आम कर, हिक ॿिए सां मिलो अस्सलाम वालेकुम चओ, ॿियो गरीबन खे मानी खारायो, बुखायलन खे मानी खारायो, मिस्कीनन खे मानी खारायो। ऐं टियों कम जेको तव्हां खां छिने तव्हां उन सां बि ॻंढो। चौथो कम मदीने जमीर फरमायो वसल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम। हुजूर फरमायो मां ते कलमे पढ़ण वारो जॾहिं रात जो माण्हू सुम्ही पवन त पोइ तां उथी ताज़ो वुज़ू करे घर जे कुंड में मुसल्लो विछाए 2 रकातूं पढ़ंदा कयो। फतहज्जद बिही नाफिलतल लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। तो के केड़ी खबर रात जे वक्त में मदीने जो साईं तो फरमाए अल्लाह पाक दुनिया जे आसमान ते नाज़िल थींदो आ ऐं रब जी रहमत रात जो रड़ियूं करे बानन के सद कंदी आ। अल्लाह हल में
मिन मुस्तगफिरिन अगफिरलह अला हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुकुहु अला हल मिन मुब्तलन फआफी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चई दो तो मदीने जो साईं सचो आ। चो ना मदीने जो साईं ॾाढा चो मदीने जो साईं। मदीने जे मीर फरमायो रोजानो रात जो अल्लाह जी ज़ात पहरे आसमान ते नाज़िल थींदी आ। अल्लाह जे ज़ात जे तरफा मुनादी कराई वेंदी आ, आहे को गुनहगार मांखे सॾु करे, आहे को गुनहगार जंहिंजी जवानी गुनाहन में गुजरी वई, जंहिंजी जिंदगी मासियत में गुजरी वई। आधी रात जो वक्त आ, उथी वुजू करे बरकातूं पढ़े सलातुल हाजत पढ़ी मां के सॾु करे हिक झट में जिंदगी जा गुनाह बख्शे छॾींदो मांस। आहे को अहिड़ो जंहिंजी पूरत न थी पए, आंख वॾी थस, रोज़ी तंग थस, कर्ज़न में वरतो पियो आ, मांखे सॾु करे मां एॾो ॾींदो मांस, एॾो ॾींदो मांस, एॾो ॾींदो मांस जो वरी कंहिं गैर जे दर ते धिकन खाइण जी ज़रूरत ई कान पवंदसि। अला हल मिन मुस्तगफिरिन अगफिर लहू अला हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुकुहु अला हल मिन मुब्तलन फआफी। रब जी ज़ात जे तरफा मुनादी थींदी आ रोज़ानो आधी रात। आहे को अहिड़ो बानो जेके बीमारिन वकोड़े छॾियो आ, दवा असर कान थी करेसि, उनखे ख़बर हुजण खपे ॼणो रब हीअं थो चएसि मां डॉक्टरनि हकीमनि जे हथनि में दवा फकी त रखी थम, पर शिफा मां पंहिंजे हथनि में रखी थम। अचे मांखे सॾु करे सिर सजदे में रखे ॾोढ़नि जो नज़रानो पेश करे मां सभिनी बीमारियुनि मां जान छॾाए छॾींदो मां। अल्लाह साईं तहां असांखे चङनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं इंशाअल्लाह असांजी इन कचहरी खे क़बूल करे। जिंदगी रही तो बाकी ॻाल्हियूं इंशाअल्लाह पन्ने आकिल जे जलसे में थींदियूं। कॾहिं आ पन्ने जो जलसो? 12 तारीख़ ते इंशाअल्लाह। 26 परे आ न बाबा, पहिरियों जेको वेझो जलसो आहे उनजो ऐलान कयो। जेकॾहिं जिंदगी रही अल्लाह के मंजूर रहो तो बाकी कचहरी पन्ने आकिल में लोढ़े वारे मदरसे में 12 तारीख़ ते ॿियो बि ऐलान करणु चाहियां थो। हाली हाली वेहो वेहो सिट डाउन, वेहो वेहो शाबाश, हिकिड़ो मिंट हिकिड़ो ऐलान ॿियो बि करणु चाहियां थो। लाड़काणे में असांजे दोस्तनि हिन ख़मीस ते प्रोग्राम रखियो आहे। लाड़काणे में हिन ख़मीस ते असांजे दोस्तनि एहतिजाज जो प्रोग्राम रखियो आहे ऐं लाड़काणे में उन एहतिजाजी प्रोग्राम में असांखे तव्हांजे ताउन जी ज़रूरत आहे। चंदो न खपे, तव्हां पाण खपो। लाड़काणे जे जमात जे तरफ़ा मां तव्हांखे दावत ॾियां थो, अर्ज़ कयां थो, गुज़ारिश कयां थो त तव्हांजे इलाके मां भी ज़्यादा खां ज़्यादा दोस्त लाड़काणे जे इन प्रोग्राम में शरीक थियनि। ईंदड़ तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद मामूद सुमरो, डॉक्टर साहब कदम बढ़ाओ। ईंदड़ ख़मीस ते सुबह जो 9 बजे इंशाअल्लाह सॼी जमात लाड़काणे पंहिंजे मदरसे में गॾु थींदी ऐं उतां जुलूस जे शक्ल में असांजो इहो काफ़िलो जनाबाग ताईं वेंदो। लाड़काणे जी मौजूदा सूरत हाल में तव्हांजे ताउन जी असांखे ज़रूरत आहे। जेके दोस्त हिन इज्तिमा में आहिनि मां अव्हांखे भी दावत ॾियां थो त ईंदड़ ख़मीस जे सुबह जो 9 बजे ताईं लाड़काणे पहुचनि ऐं जेके दोस्त हिते मौजूद न आहिनि उन्हनि ताईं असांजी इहा दावत पहुचायो त ज़्यादा खां ज़्यादा दोस्त लाड़काणे जे इन एहतिजाजी रैली में शरीक थियनि।